ऐं पोइ पंहिंजे घर अॻियां हिकु शानदार तकरीर कई जंहिंमें हिन चयो त जेकर मूंखे 1000 ज़िंदगियूं हुजनि त सिंध तां हिकु हिकु करे घुरे छॾियां। अयूबी मार्शल जे आख़िरी ॾींहंनि में जॾहिं खेसि जेल में विधो वियो त जेल दौरान हिन पंहिंजो मशहूरु गीत जीए सिंध जाम मोहबत पिए सिंध पिणु लिखियो ऐं उहो शेर हिन अदालती कार्रवाई दौरान अदालत अंदरि पढ़ियो। उन दौरान सरकारी वकील इतराज़ कयो ऐं अदालत खे ॿुधायो त ही अखंड भारतीय आहे। अटार्नी जे जवाब में अदालत चयो त जीए सिंध हिकु सकाफ़ती नारो आहे, तंहिं करे उहो गैर कानूनी करार नथो ॾेई सघिजे। उन बैदि ई कामरेड हैदर बख्श जतोईअ खे बाबाए सिंध जो ख़िताब ॾिनो वियो। जीए सिंध जो शहर इन जे लाइ मूंखे होम सेक्रेटरी नोटिस ॾिनो आहे त हफ़्ते जे अंदरि सबबु ॾे त छो न उनखे बि ज़ब्त कयो वञे। हालांकि इहो मुंहिंजो शहर हाई कोर्ट जे साम्हूं पेश थियो। हीउ जो मां 14 महीना जेल काटे हाणे आयो आहियां, इन खे महीनो खनि थियो आहे त हाई कोर्ट जे साम्हूं इहो मुंहिंजो शहर पेश थियो ऐं पढ़ियो वियो। तोते सिंध हज़ार सलाम, खुश रहो बाग बहार मुदाम, खुश रहो खंदान बाराम, जिए सिंध भाव पंहिंजो हर इंसान, पंहिंजो आहे ही ईमान, पंहिंजो आहे ही इस्लाम। जिए सिंध जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध, खासे आम पियन ही जाम। जिए सिंध सिंध जो सदा चओ लब्बैक, सिंध जो सदा चओ लब्बैक, पंहिंजो आहे सलाम अलैक, पंहिंजो आहे अलैक सलाम। जिए सिंध सुणी हैदर जो आवाज़ आहे छा अंदाज़, आवाज़ आहे या इल्हाम। जिए सिंध उन सॼी उमिरि सिंध जे ग़रीब